कराची में अवां खे ख़बर ॾींदा हलूं त क़ौमी असेंबली जे मेंबर डॉक्टर आमिर हुसैन लियाकत जी पुरसरार मौत बाबति पुलिस जांच शुरू करे छॾी आहे। ज़रियनि दावा कई आहे त डॉक्टर आमिर लियाकत हुसैन घर मां मुयल हालत में मिलियो आहे। खेसि ख़ानगी अस्पताल बि आंदो वियो जिते डॉक्टर मौत जी तस्दीक कई आहे। मुलाज़िमनि जो चवणु आहे त डॉक्टर आमिर लियाकत जे कमरे जो दरवाज़ो बंदि हो। आमिर लियाकत जी काल राति खां तबियत ख़राब हुई। खेसि दरवाज़ो खोलण लाइ चवंदा रहियासीं पर हिन दर न खोलियो। मुलाज़िमनि मूजिबि डॉक्टर आमिर लियाकत खे शायदि दिलि में तकलीफ़ हुई। खेसि अस्पताल वठी हलण जो चवंदा रहियासीं पर हिन इनकार कयो। ज़रियनि मूजिबि आमिर हुसैन लियाकत खे संदसि घर ख़ुदादाद कॉलोनी मां एम्बुलेंस ज़रिए अस्पताल मुंतक़िल कयो वियो। डॉक्टरनि जो चवणु आहे त डॉक्टर आमिर लियाकत खे मुयल हालत में अस्पताल आंदो वियो। आमिर लियाकत जे ड्राइवर पुलिस सां राब्तो कयो आहे। आमिर लियाकत जे ड्राइवर पुलिस खे ॿुधायो त आमिर लियाकत जी तबियत ख़राब हुई। ड्राइवर पुलिस खेसि ॿुधायो त आमिर लियाकत जे कमरे मां गुज़िरियल ॾींहुं रड़ियुनि जा आवाज़ ॿुधण में पिए आया। पुलिस मूजिबि आमिर लियाकत जी मौत जो कारण मालूम करण लाइ पोस्टमार्टम करायो वेंदो जंहिं बाद लाश वारसनि हवाले कई वेंदी। पुलिस जो चवणु आहे त आमिर लियाकत खे घर मां शाहिदियूं गॾु कयूं पियूं वञनि। मुलाज़िमनि ऐं ड्राइवरनि खां बयान वरिता वेंदा। क़ौमी असेंबली जी कार्रवाई मुलतवी कई वई आहे। आमिर लियाकत जे लाॾाणे ते स्पीकर राजा परवेज़ अशरफ चयो आहे त अफ़सोसनाक ख़बर आई आहे। असेंबली मेंबर आमिर लियाकत लाॾाणो करे वियो। ऐवान जी कार्रवाई फौरी तौर ते रोकणु घुरिजे। आमिर लियाकत जे लाॾाणे सबबि क़ौमी असेंबली जो इजलास सुभाणे शाम जो 5 वॻे ताईं मुलतवी कयो वियो आहे। वाज़े रहे त आमिर लियाकत हुसैन 5 जुलाई 1971 में पैदा थियो। 2007 खां 2022 ताईं क़ौमी असेंबली जो मेंबर रहियो आहे। आमिर लियाकत मुशर्रफ दौर में ममलकती वज़ीर रहियो आहे। 2018 में PTI जी टिकट ते क़ौमी असेंबली जो मेंबर थियो आहे। आमिर लियाकत 3 शादियूं कयूं आहिनि। पहिरीं शादी सईदा बशीर इक़बाल ऐं ॿी सैयदा तौबा ऐं टीं दानिया सां कई आहे। आमिर लियाकत बशीरा ऐं तौबा खे तलाक ॾेई चुको जॾहिं त दानिया संदसि घरवारी हुई जंहिं डॉक्टर आमिर लियाकत ख़िलाफ़ केस बि दाख़िल कयो आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।